अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भली कार। मां आहियां फराशा। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान स्टॉक मार्केट खुलंदे ई क्रैश थी वई। 100 इंडेक्स में 9,700 पॉइंट्स जी लाथ। कारोबार आरज़ी तौर मुअत्तिल। बाड़ाई सबब 100 इंडेक्स 1,47,715 पॉइंट जी सतह ते अची वियो। चीन ऐं जापान समेत ख़िते जे ॿियनि मुल्कनि जे स्टॉक मार्केटुनि में बि बाड़ाई। मुश्तबा खामनाई ईरान जो नओं सुप्रीम लीडर चूंडिजी वियो। 88 रुकनी मजलिस ख़बरगान में वोटिंग। मुश्तबा खामनाई अक्सरियत सां चूंडिजी वियो। क़ौम खे नए चूंडियल रहबर अज़ीम सां वफ़ादारीअ जी अपील। ईरान फ़ौज ऐं पासदारन इनक़लाब पारां नए सुप्रीम लीडर जी पैरवी जो अज़म। सदर मसूद पज़क्शियां चयो आहे त नए सुप्रीम लीडर जी चूंड क़ौमी इतिहाद जी अकासी करे थी। अली लारेजानी चयो आहे त नए रहबर जी क़यादत में क़ौमी इतिहाद बरक़रार रखंदी। ईरान जे नए सुप्रीम लीडर मुश्तबा खामनाई जे नामज़दगीअ ते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां तबसरो करण खां इनकार। ट्रंप चयो आहे त जंग ख़त्म करण जो फ़ैसिलो नेतन्याहू सां सलाह मशवरे बाद कयो वेंदो। जंग बाबति सही वक़्त ते फ़ैसिलो कंदासीं। विच ओभर में जंग 10 ॾींहं में दाख़िल। अमेरिका ऐं इसराइल जा ईरान ते हमला तेज़। ईरान पारां 200 अमरीकी फ़ौजी मारण जी दावा। तहरान, अस्फ़हान ऐं ॿियनि शहरनि मथां अमेरिका ऐं इसराइल जी बमबारी। वधीक 8 ॼणा शहीद। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त ईरान मथां ताज़नि हमलनि में फ़ौजी अॾनि, मीज़ाइल लॉन्चर ऐं पासदारन इनक़लाब जे ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। ईरान अमरीकी दावनि जी तरदीद कंदे चयो आहे त अमेरिका ऐं इसराइल पारां शहरी आबादीअ मथां बम केराया विया आहिनि।